सॼी सिंध या शहदादपुर में भी बरसात शुरू थी वई है, पर इंतजामिया जी नाअहली सबब जो गटरन जो पानी है वो रोडन ते अची वियो है। बरसात तो पंहिंजी जगह ते पई है, पर रोडन जो पानी है वो गटरन से भरजी वियो है। आम शहरी जेके आहिनि उहे शदीद जेके मुश्किलात में अची विया आहिनि। हेठाई वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे पिणु पाणी जे हेठि अची विया आहिनि। शहदादपुर जो हाला चौक, हिंगोरा चौक ऐं स्टेशन चौक जेको आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे। गटरन जो पाणी बीहजी वियो आहे। बल्दिया इंतजामिया करोड़नि जी जेका बजट आहे उनखे ख़बर न आहे किथे इस्तेमालु थी करे, ऐं छो जॾहिं अॻु में ई ॿुधायो वियो त एॾी शदीद बारिशूं थियनि थियूं त इन्हनि खां गटरनि जा नाला नथा साफ़ थियनि, गटरनि मां पाणी उबलणु शुरू थी थो वञे। ऐं रोडनि में जेको पाणी हूंदो आहे उहो बारिश जो त घटि पर गटरनि जो वधीक हूंदो आहे। इंतजामिया जेका आहे उहा करोड़नि जो अरबनि जो जेको बजट आहे उहो गबन करण में पूरी आहे। हाणे जेको म्यूनिसिपल कमेटी मां जेके 6 करोड़ मिलिया उहे बि हिते जी बल्दिया इंतजामिया जेका आहे उहे ख़बर न आहे किथे इस्तेमालु कया आहिनि। टाउन कमेटी मां जेको बजट मिलियो उहो ख़बर न आहे किथे इस्तेमालु थिए थो, छाकाणि जो शहदादपुर जा रोड आहिनि उहे ई हिननि खां जेके साफ़ नथा थियनि। चंद मिंटनि जी बारिश जेका आहे उहा ई शहदादपुर खे ॿोड़े रखे थी। ख़ुदा न ख़ास्ता अगरि वधीक बारिश थिए थी त छा थींदो। सो बल्दिया इंतजामिया पंहिंजी करप्शन खे छॾे जल्द खां जल्द पंहिंजा जेके आहिनि उहे माण्हू वठी घटि में घटि गटर त साफ़ कराए। गटरनि जो पाणी त रोडनि ते न बीहे, गटरनि में थोरो अगरि पाणी बारिश जो अचे थो त गटर जेके आहिनि उहे उबलणु शुरू थी था वञनि। सो इंतजामिया खे घुरिजे पंहिंजी करप्शन छॾे ऐं शहरियुनि खे जेको आहे रिलीफ ॾियनि, छो जो कारोबारी हज़रात ऐं आम जेके शहरी आहिनि उहे इन गंदे पाणी में जेको आहे बीमारियुनि सबबु जेको आहे बीमार थी वञनि था, ऐं गंदगी सबबु जेको आहे बीमार थी वञनि था, ऐं गंदगी जेको आहे उहो रोडनि ते नज़र अचे थी। सो बल्दिया इंतजामिया घुरिजे त अॻुवाट ई बारिश जो इम्कान हो, हुननि खे घुरिजे आहे त नालियूं साफ़ कराइनि हा ऐं गटर पंहिंजा साफ़ रखनि हा त जीअं पाणी हुननि जो ॿाहिरि न निकिरे हा। हींअर जेको गटरनि जो पाणी आहे रोडनि ते आहे ऐं शहरी गटरनि जे पाणीनि मां गुज़र पिया कनि। सो मुतालबो आहे त जल्द खां जल्द इहो गटरनि जो पाणी वापसि गटरनि में मोकिलियो वञे। महिरबानी जी। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था त शहदादपुर जे पुराणी नादरा वटि केतिरो पाणी बीठल आहे। सम्झ में नथो अचे त शहदादपुर जी आवाम ते खिलजे या रोइजे, छो जो असां जॾहिं बि शहदादपुर जा इशूज़ हाईलाइट कया आहिनि, ख़ासि तौर ते ही बल्दिया जी जेका नाअहली आहे उनखे हाईलाइट कयो आहे त उन ते उल्टो असां ते ई तनक़ीद थी आहे त पाणी निकिरी वेंदो। पर गुज़िरियल 6 कलाक थी विया आहिनि बारिश न पई आहे, सॼी राति बारिश पई, उन बावजूदि जेको आहे इंतजामिया को तारीख़ न वरितो। सॼी राति जेको आहे डिस्पोज़ल बंदि रहिया। सुबुह जो जेको आहे उन्हनि कुझु कलाकनि लाइ डिस्पोज़ल त हलाया, पर अञा ताईं पाणी न निकिरी सघो आहे। ऐं शहदादपुर जा जेके गटर आहिनि उहे पिणु उथलणु शुरू थी विया आहिनि। शहदादपुर जो अस्पताल रोड, हिंगोरा रोड ऐं हाला रोड ऐं जेको हबीब बैंक ऐं नेशनल बैंक जे तरफ़ रोड वञे थो उते पिणु वॾी तादाद में पाणी बीठल आहे। शहदादपुर जो ग़रीबाबाद इलाइक़ो आहे ऐं सब्ज़ी मंडी वारो इलाइक़ो आहे उहो पिणु गंदगी जे वर चढ़ियल आहे। तव्हां ॾिसी सघो था त केतिरो शहरी जेके आहिनि उहे शदीद मुश्किलात में आहिनि। बल्दिया जो जेको करोड़नि जो बजट आहे उहो ख़बर न आहे किथे इस्तेमालु थो थिए, जो हुननि वटि डीज़ल बि न हूंदो आहे, डीज़ल लाइ परेशान हूंदा आहिनि। ऐं उहे वञी वापडा ऑफिस जी लाइट त खोलाए आया आहिनि, पर जेको डीज़ल ते जेको जनरेटर हलणो उहो सही तरह न हली सघियो, जंहिं सबबु अञा ताईं जेको पाणी रोडनि ते मौजूदु आहे। ऐं शहरी जेके आहिनि उहे अज़ाब में मुब्तला आहिनि। ॿिए पासे हेॾी बरसाति पवण खां पोइ जेको आहे ज़मींदार तबिको जेको आहे उहो पिणु परेशान थी वियो आहे, छाकाणि जो वणनि जो फ़सुलु आहे उनखे पिणु वॾो नुक़सानु रसियो आहे। तव्हां ॿिए पासे ॾिसंदो त लाइट ऐं गैस जो पिणु वॾो बहिरान आहे। चारे पासे इंतजामिया जी नाअहली नज़र अचे पई। अहिड़ी बरसाति जी अॻकथी जेका आहे उहा अॻु ई कई वई हुई त अहिड़ियूं ख़तरनाक बारिशूं पवंदियूं, पर इंतजामिया जेका आहे को बि तारीख़ न वरितो। हिन में सम्झ में नथो अचे कि शहदादपुर जे शहरियुनि जो ॾोह आहे या इंतजामिया जो ॾोह आहे या साफ़ जो ॾोह आहे, जेको अहिड़ियूं शयूं बार बार मंज़र आम ते आणीनि था, पर इंतजामिया जे जेको कन ते का जू नथी रेंगे। सो इंतजामिया खे घुरिजे त जेका करोड़नि जी करप्शन आहे उनखे ज़ाहिर करे ऐं हीअ जेके गबन कयल पैसा आहिनि उहे ज़ाहिर करे डीज़ल वठो। ऐं हीअ जेके शहरी अज़ाब में मुब्तला आहिनि, हितां किने पाणी मां गुज़र सफ़र हुननि जो थिए पियो, हुननि जो गुज़र थिए थो, को बीमार आहे, को कीअं आहे, हुनखे हितां गुज़रणो पए थो। ऐं वॾी तादाद में हिते पाणी बीठल आहे। मोटर साइकिल उहे पिणु बंदि थी पिया वञनि, गाॾियूं बंदि थी पियूं वञनि। सो इंतजामिया खे घुरिजे त करप्शन छॾे पंहिंजो हीअ जेको नाअहली आहे उनखे ख़तमु करे ऐं जेको हिते पाणी बीठल आहे मुख़्तलिफ़ चौकनि ते उनखे कढियो वञे, छाकाणि जो अस्पताल जेको आहे उहो पिणु मेन रोड आहे, उते बि पाणी बीठल आहे। ऐं जेके बीमार मरीज़ आहिनि उहे उतां गुज़र कनि था। सो इंतजामिया खे घुरिजे त जल्द खां जल्द ई पाणी कढियो वञे।